नाज़रीन आवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के ठठो में खबर ॾींदा तो मकली में हज़रत अलाज बाबा सैयद कासिम अली शाह बुखारी जी 44 उर्स मुबारक जी तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें वॾे अंग में शहरनि ऐं अक़ीदतमंदनि शिरकत कई। उर्स मुबारक जी पुरवकार तकरीब दौरान दरगाह जे गादी नशीन सैयद कासिम अली शाह मारूफ काका साईं दरगाह आलिया के गुलाब जे पाणीअ सां गुस्ल ॾिनो ऐं गुलनि जी चादर चाढ़ण सां उर्स मुबारक जो इफ्तिताह कयो। उन मौके ते सैयद मेहताब हुसैन शाह, सैयद काज़िम शाह, सैयद आज़म शाह, सैयद आफ्ताब अली शाह मुख्तलिफ शहरनि जे अक़ीदतमंदनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत करे दरगाह ते हाज़िरी पिण भरी, जॾहिं त उर्स मुबारक जे मौके ते क़ुरान पाक जी तिलावत ऐं ॿिन्ही जाननि जे सरदार नबी पाक जा दुरूद शरीफ पढ़ाया विया। आख़िर में मुल्क जी खुशहाली ऐं मुस्लिम उम्मत लाइ ख़ासि दुआऊं पिण घुरियूं वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।